हेलो दोस्तों, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? हे साईं तिबिलिसी में मां ईअं बीठो आहियां। राति जा 8 थिया आहिनि ऐं मानी खाइण आयुसि। सो हिते मोस्टली जॉर्जियन माण्हू रहंदा आहिनि, पर कुझु ईरानी बि आहिनि, टर्किश बि आहिनि। हे जीअं हिकिड़ो टर्किश रेस्टोरेंट आहे अनकरा, सो ऐं इंडियन रेस्टोरेंट बि आहे। मां हींअर हिकिड़े इंडियन रेस्टोरेंट ते मानी खाधी हुई। सो तव्हां ॾिसो राति जे टाइम ते हे सूरत हाल आहे हितां जी। तिबिलिसी जेको आहे, पहिरियां तव्हांखे मां ॿुधायो गादी चवनि था, ऐं तक़रीबन हिन जी पॉपुलेशन आहे 15 लख खनि। ठीकु आहे। हींअर हिन वक़्तु राति जो 8 थिया आहिनि ऐं टेम्परेचर जेको आहे तक़रीबन 3 डिग्री आहे। 3 डिग्री आहे, तो काफ़ी सी आहे उन हिसाब सां। सो हे तव्हां ॾिसो, कंस्ट्रक्शन स्टाइल उहो अञा सोवियत वारे दौर जो आहे, छो जो ज़ाहिर है सोवियत स्टेट जो हिसो हुयो उन ज़माने में। सही आहे। सो बिल्डिंग स्टाइल, रोड स्ट्रक्चर डेवलप्ड आहे। स्ट्रक्चर सॼो सभु सही आहे। मर्सिडीज़ गाॾी बीठी आहे। सो सोवियत खां हिन आज़ादी वरिती 91 में। अॼुकल्ह हिते वरी प्रोटेस्ट हलनि था पिया, प्रोटेस्ट त यूरोपीय यूनियन में शामिलु थियूं या ईअं भलाऊं। छो जेको नौजवान नसल आहे उहो चए थो त न, असांखे यूरोपीय यूनियन में शामिलु थियणो आहे। वी डोंट नीड रशिया। सो हे शॉप ॾिसो तव्हां, हे तव्हांजी मशहूरु जेको ब्रेड सिस्टम हूंदो आहे। हिते बि जीअं जर्मनी मशहूरु आहे पंहिंजे ब्रेड्स जे लाइ, हिते बि हे बेकरी आहे। हर तरह जूं ब्रेड्स आहिनि। हे माण्हू, हे पॉपुलेशन, ही परी बिल्डिंग ॾिसो। मां हिते बसि राति जो वॉक थो कयां पियो, मानी खाई। मां चयो तव्हांखे ॾेखारियूं। हीअ टैक्सी आहे, टैक्सी ॾिसो। ठीकु थी वियो। ATM स्ट्रक्चर, मार्केट्स, शॉप्स एंड एवरीथिंग, माण्हू, सी ऐं हितां जो लाइफ स्टाइल। हिते घणो असरु जेको आहे न, माना तिबिलिसी शहर में मूंखे ईरानी ॾाढा नज़र आया आहिनि। ईरानी जो होटल बि आहे, ईरानी जा रेस्टोरेंट्स वग़ैरह बि आहिनि, मार्केट्स, ऐं घणा माण्हू हिते जेके टूरिस्ट ईंदा आहिनि घणे भाङे, माना ईरानी हूंदा आहिनि, रशियन हूंदा आहिनि, इंडियंस बि मूंखे मिलिया आहिनि, पर अञा अल पाकिस्तानी को बि न मिलियो आहे। सो हूंदा किथे। सो हीअ ॾिसो, हितां जी ॿोली वॾी अजीब आहे सफ़ा। हाणे हे ॾिसो, हिते लिखियलु आहे, अलाए छा लिखियलु आहे। उहो गाम्हूं जी ॻाल्हि वांगुरु हीअ छा लिखियलु आहे? हे लिखियलु आहे बैंक ऑफ जॉर्जिया। सो हे रोड जो सफ़र। मां हाणे पंहिंजे होटल तरफ़ वञा थो पियो। जिते मां रहियल आहियां उहो बि ईरानियुनि जो होटल आहे। ईरानी आहिनि हुते, ओनर आहिनि या वर्कर सभई हुते ईरानी आहिनि। सो ईरानी आर गुड पीपल, एज यू नो। माना हो हमारा वीचारा तंग आहिनि ईरान मां। ईरान सिस्टम जेको त ख़बर आहे। हे ॾिसो साईं, बार शॉप, ईरानी तंग वेठा आहिनि। सो जिन खे जिते मौक़ो मिले थो निकिरी था अचनि पिया।
ये पुराना के गिफ्ट सेंटर लाइक आर्टिक क्राफ्ट्स, ड्रेसेस एंड सो ऑन. सो ये आहे हितां जहान. ठीकु आहे. सुभाणे न परी वरी असांजी तयारी आहे गुडौरी. हिकिड़ो जॻह आहे गुडौरी. सो उहो आहे कॉकेशियन माउंटेन जे भरिसां हिकिड़ो आइस रिज़ॉर्ट आहे जिते आइस स्केटिंग थींदी आहे ऐं स्नोफॉल आहे. उते टेम्परेचर हिन वक़्तु ॿुधाइनि था पिया तक़रीबन -15 डिग्री. माना राति जो -15 डिग्री, ॾींहं जो -1 ते वञे थो पियो. सो बाक़ाइदे सी हूंदो उते. हे ॾिसो हे तक़रीबन पुराणा यूरोपियन स्टाइल आहे बिल्डिंग्स. ऐं अञा बि बिल्डिंग्स ते रशियन ज़बान में लिखियल हूंदा आहिनि कुझु शयूं. जॉर्जियंस जी पंहिंजी ॿोली आहे ऐं अजीब ग़रीब नमूने सां ॿोली लिखियल आहे. ठीकु आहे. हे त बार्बर शॉप लाइक माना डेवलप्ड नेशन आहे. सफ़ाई सुथराई ठीकु आहे. मां चयो जो अबूधाबी या दुबई खां आयो आहियां त वरी ज़ाहिर उनजो मुक़ाबिलो त कोन्हे, पर पोइ बि फार बेटर आहे, तमामु बहितरीनु. उनखां घणो पंहिंजे कराची या इस्लामाबाद खां घणो बहितरु आहे हर शइ में. हे क्रिसमस ट्री आहे. क्रिसमस जी तयारियूं हलनि थियूं पियूं. प्रिपरेशन वर्क. सो ठीकु आहे न. ऐं अच्छा, पाकिस्तान जे लाइ जेको वीज़ा जो हिसाबु किताबु आहे उहे आहे जो एमिरेट्स आई डी वारे जे लाइ वीज़ा कोन्हे को. एमिरेट्स आई डी ऐं पाकिस्तान पासपोर्ट ते वीज़ा फ्री आहे. बाक़ी एयरपोर्ट ते तव्हांखां पुछा कंदा हुआ केरु फ़क़ीर आहे, हिते छो आयो आहे, ख़ैरु त आहे पाकिस्तानी, तव्हां भंगी माण्हू हिते छो था अचो पिया. सो उहो वरी ॿुधाइणो पवंदो आहे मां टूरिस्ट आहियां, मूं वटि पैसा बि आहिनि, जॉब आहे, मुंहिंजी होटल बुकिंग बि आहे ऐं सभु कुझु आहे. सो पोइ मिली वेंदी आहे वीज़ा, पोइ एंट्री थींदी आहे बेसिकली. ऐं हा, ॿी ॻाल्हि जेका न हिते माना ट्रेवल इंश्योरेंस खपंदी आहे. ट्रेवल इंश्योरेंस. हे साईं जिम, बॉडी बिल्डिंग सेंटर, बाक़ाइदे ह्यूज, तमामु वॾो, विद ऑल फैसिलिटीज़. हे कल्चर आहे साईं. हूअं बि वेस्टर्न वर्ल्ड जो बॉडी बिल्डिंग ऐं जिम ते घणो ध्यानु ॾींदा आहिनि ऐं हर को बॉडी मेंटेन करणु चाहींदो आहे. पाण वांगुरु न अथसि के गंजा, के ट्रेडा, के पेट वॾा, के बेडोला. माण्हू खे पंहिंजी बॉडी ते बि ध्यानु ॾियणु खपे. तव्हांजो हे ट्रांसपोर्ट सिस्टम आहे ऐं बसूं हलंदियूं आहिनि ऐं बाक़ाइदे हलनि थियूं पियूं. हर 2 मिंट में बस ईंदी आहे. ख़बर त कोन्हे हाणे काॾे थी वञे शहर जी, मूंखे त ॼाण कोन्हे का. ठीकु आहे न. सो मां अॼु तव्हांखे ॾेखारियां. ठीकु आहे. उमेदु आहे तव्हांखे वीडियो वणी हूंदी ऐं अमन अमान जे हिसाब सां ठीकु आहे, को मसइलो कोन्हे. राति जे इन टाइम मां घुमां थो पियो. सो एवरीथिंग इज़ गुड. पोइ वरी वधीक हाल वाल कंदासीं तव्हां सां सुभाणे परी. ठीकु थी वियो. थैंक यू.